मेरी मुराद जे मथां हमलो थियो उन ॾींहुं सोडल वारा मुंहिंजे भाउ जे पोयां हुया। मां मंसूर खान वटि पहुतुसि। मंसूर हिकिड़ी शर्त ते मुंहिंजे भाउ खे आज़ादु कयो त जॾहिं बि मुंहिंजे भाउ जी उनखे ज़रूरत पवंदी उनखे मां पेश कंदुसि। बाबा हाणे ठा न सोट मुराद कंदो न ई रहज़न वारा। इन फाइल में उहे समूरा सबूत आहिनि। शराब जी भट्टियूं किथे किथे आहिनि ऐं उन्हनि खे केरु हलाए थो, चर्स जा वापारी केरु आहिनि ऐं शीशे जो कारोबार केरु करे थो। फायरनि ते हथियारनि में बारूद भरे छॾियो आहे। अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल दुलाब जी अचण वारी एपिसोड में हाणे मुराद पलांद वठंदो या ठा कंदो, मुराद छा कंदो, मुराद खे कंहिं रोकियो आहे, जेको मुराद खे अहिड़ी ताक़त कहिड़ी आहे जेको मुराद खे जहिड़ो नथी करणु ॾिए। दोस्तो मुराद खे हिकु त अलाह जो ख़ौफ़ बि आहे, ॿियो हुनखे मंसूर खान जी माउ बि रोके रही आहे त जहिड़ो न कर ऐं जहिड़े खां बच, ऐं ख़ुदा खां बि डिॼी रहियो आहे मुराद। ऐं ॿियो इहो त हू चाहे थो नसुल तबाह थी वेंदा, इन जे करे जहिड़ो नथो करणु चाहे। बाक़ी हुनजे भाइरनि त बारूद भरे छॾिया आहिनि। इहा ॻाल्हि हू पंहिंजी घरवारी सां बि कंदो। ॿी तरफ़ जेको आहे मंसूर खान पुलिस वारनि खे अहिड़ो त दॿाईंदो, अहिड़ो त प्रेशराइज़ कंदो, उन्हनि खे चवंदो हिन जेको असांजे शहर में भट्टियूं शराब जूं ऐं शीशो जो कारोबार, चर्स जा अॾा ऐं किथे किथे इहे शराब खाना खुलियल आहिनि, इन में उहा सभु कुझु हिन में मूं दर्ज करे छॾियो आहे। ही कोर्ट जो नोटिस आहे, हाणे तव्हां सां मां मिलंदुसि कोर्ट में, तव्हां उहे नथा बंदि करायो। हिकु जेको आहे ग़रीब खे पकिड़े ऐं उन जे मथां इल्ज़ाम हणो था त हीअ जेको आहे नशुख पाईंदो आहे। हाणे तव्हांजी मुंहिंजी मुलाक़ात कोर्ट में थींदी, जंहिंमें पुलिस वारा प्रेशराइज़ थी करे इन मां हथु कढंदा आहिनि, चवंदा आहिनि तूं असांजे केस मां हथु खण, असां हिन मुखियों असांजी जान छॾ। मंसूर खान अहिड़े हिसाब सां हुनखे छॾाए वठंदो आहे। ऐं ॿिए तरफ़ सोडल परेशान हूंदो आहे जहिड़े जे करे, पंहिंजी मोहबत जे करे। हाणे आख़िर छा थींदो, जहिड़ो बि आहे हाणे कीअं कयूं कीअं न कयूं। ऐं जे घर वारा डिस्कस कंदा आहिनि त मायूं चवंदियूं आहिनि त ठा कजे, जेका कुराड़ो आहे उहो चवंदो आहे ठा न कजे। असां कुराड़ा चवंदा आहिनि त असां विढ़ंदासीं पलांद वठंदासीं। सोडल चवंदो ठा त नामुमकिन आहे, हाणे ठा खां अॻिते निकिरी चुका आहियूं, न रहज़न कंदो ठा न सोट ऐं जेको आहे मुराद। ॿिए तरफ़ जेको आहे उहो ईंदो रहज़न सारी कहाणी ॿुधाईंदो मंसूर खान खे, उनखे इहा ॻाल्हि कंदो मंसूर खान वटि मुंहिंजे जेको आहे भाउ सौट ठारे वञी पनाह वरिती, ऐं ठारे खे जंहिं टाइम भॼाए रहिया हुया सोडल वारा, उहो उॾे वञी पनाह वरिती। जॾहिं उनखे मां वठणु वियुसि, पहिरियों त उन मुंहिंजे सौट ते वॾो तशदुद बि कयो, मुंहिंजे साम्हूं बि कयईं, ऐं ॿियो इन शर्त ते वापसि कयईं त जॾहिं मूंखे ज़रूरत पवंदी तूं ही ठारो असांजे हवाले कंदे। हाणे छा मां ठारो उन्हनि जे हवाले करे छॾियां तव्हां खां? छा उहो वधीक ताक़तवर त आहे अॻे ई, लेकिन तव्हां उन खां वधीक ताक़तवर नथा थियणु चाहियो। हू चवंदो बिल्कुलु। शाहनवाज़ खान चवंदो पोइ रहज़न चवंदो असांजो साथ ॾे त इहा ताक़त ख़तमु कयूं।